न्यूज़ असां शेयर कंदासीं नाज़रीन त सुजाउ जुड़िंजे खां त सुजाउ जुड़िंजे त कीअं त सोशल मीडिया में की ख़बर गश्ती पे करे त ख़ालिद हुसैन शाह पुट नादर अली शाह मतिलबु एफ आर दाख़िल कई वई आहे पर एस एस पी कमर शहदार कोर्ट ऑफ डिया जी लार कंहिं तरफ़ां त अहिड़ी नवाबज़ादा माताब ख़ान वटि बि फ़ैसिलो थियलु कंहिंमें उहा भई एग्रीमेंट काग़ज़ात मौजूदु आहिनि कंहिंमें हुननि जे बावजूदि बि ख़ालिद शाह पंहिंजी त भानकरी कंदे फ़ैसिले जी धमकी ॾियारे मोकिली आहे जेके तव्हां यासीन शाह वटि त मां तोखे मारींदमि त तुंहिंजी मुरीदी आहे तुंहिंजी कोज़ा कंदमि तुंहिंजी मुरीदी में दख़ल अंदाज़ो करे तोखे ज़लील कंदमि त इन बाबति असां ॻाल्हाईंदासीं त किथां एस एस पी कंबर शहदार कोर्ट किथो इन बाबति केस बि दाख़िल कयो आहे त डिया जी लार खां ऐं वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह नोटिस बि वरितो आहे कंहिंमें त काफ़ी माण्हुनि जो चवणु आहे त इहा किथां केस दाख़िल आहे हुनखे गिरफ़्तारी अमल में न आई आहे न ई हुनजी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे वधीक ॿी न्यूज़ में मिलंदासीं ॿी ख़बर खणी असां